This is my presentation. This is copyright statement. All the content has been made by me, created by me, and all rights are reserved with me. Okay, today I will be telling you an example of combinational logic design. Whatever we have studied till now enables you to make to design combinational logic circuits. पाण छा सिखियो है रिक्वायरमेंट मां ट्रुथ टेबल ठाहिण ऐं ट्रुथ टेबल मां एक्सप्रेशन ठाहिण बूलियन रूल्स के यूज करे simplified expression मालूम करण and to make logic circuit using logic gates to implement the logic. ठीक अच्छा उन खां अलावा you have learned how to get K-map from the truth table and get the reduced expression, simplified logic expression, and you know how to implement any logic expression using logic gates, and you know how to use only NAND gate to implement a combinational logic. So you already have covered all the combinational logic design steps. Now you can design any combinational logic system. This one today is only one example of combinational logic design. ठीक है तव्हां पहिरीं बि एग्जाम्पल्स करे चुका आहियो न पहिरीं कहिड़ा एग्जाम्पल्स कया हुआ पाण कॉम्बिनेशन लॉजिक डिज़ाइन जा anyone combinational logic design जा के एग्जाम्पल्स पाण कया हुआ याद आहिनि हेलो सानिया 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 किथे आहे सानिया काने वेठी त हुई आयशा आयशा बि काने अलीजा खान जी sir. Okay, can you tell me some examples of combination logic that we have already done in books, sorry, in classes? Yes sir, logic gates. No, Logic gates like AND gate. Any example of combination logic system, any system, complete system that we have designed in our class using truth table, using logic expressions we have implemented, using logic gates, for example. We have combined logic gates. सर कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट में सर हाफ एडर्स फुल एडर्स आते हैं सर वो तो हमने अभी नहीं पढ़े अच्छा ठीक है कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट्स में हाफ एडर फुल एडर को ईंदा पाण कोन पढ़े पर याद है पाण हिकड़ी ट्रुथ टेबल ठाही हुई पाण हिकड़ी ट्रुथ टेबल ठाही हुई याद है जी जी केड़ो सानिया जेको चिकन खाईंदी है मंडे वेडनेसडे थर्सडे यस सर that was a combination logic system. There was a requirement and you converted the requirement into a truth table. Yes sir, and then get the Boolean expression from it. Yes, so it was combinational logic design. Okay sir. ठीक है another example that we did, anyone? Hello, anyone? Yes sir. Any other example? सानिया तव्हां त गायब थी विया हुआ सर मुंहिंजो बैकग्राउंड में नॉइज आहे हर खोले न पई सघां माइक हाणे ॿी जगह ते आहे सही आहे मूं चयो त पाण ॿियो कहिड़ो एग्जाम्पल कयो आहे छाजो एग्जाम्पल सर कॉम्बिनेशन लॉजिक डिज़ाइन जो हिकिड़ो
एग्जांपल कयो जंहिंमें पाण सानिया चिकन खाईंदी आहे मंडे ते वेडनेसडे ते ऐं फ्राइडे ते हिकिड़ो इहो एग्जांपल हो है न इन जी पाण ट्रुथ टेबल ठाही हुई पोइ हुन मां एक्सप्रेशन कढिया हुआ है न अच्छा अहिड़ो को ॿियो एग्जांपल कयो आहे जी सर हिकिड़ो तव्हां टेस्ट में ॾिनो न प्राइम नंबर वारो prime number वारो there was a statement you converted that statement into a truth table from truth table we got logic expressions boolean expressions so that was second example of Yes, combination sir. logic design yes sir now I will tell you the third example today so yeah Okay. Yes, sir. now this is example of combinational logic design ठीक this IC you can purchase IC 7447 ठीक है clear this IC is available if you apply 0000 on the input of this IC you will connect you know input कितने हैं 4 हैं output कितने हैं 6, 7. 7 why 7 why 7 outputs anyone Sir, why there octator. are huh Sir, octator. 7 octet थोड़ी हूंदो आहे octal माना 8 ई 7 also he बार ॾिसो 1 2 3 4 5 6 7 7 बार्स आहिनि इन खे छा चइबो आहे 7 सेगमेंट डिस्प्ले छा चइबो आहे 7 segment display. इहो मिलंदो आहे तव्हांजे कैलकुलेटर में हूंदो आहे Watches में हूंदा आहिनि वॉचिस में हूंदो आहे एसी में जेको टेम्परेचर ॾेखारींदो आहे मल्टीमीटर में हूंदो आहे टीवी में जेको चैनल ॾेखारींदो आहे मल्टीमीटर में हूंदो आहे LCD 7 सेगमेंट डिस्प्ले हूंदा आहिनि न जी सर ओके हाणे दिस 7 सेगमेंट डिस्प्ले केतिरियूं सेगमेंट्स आहिनि 7 त हर सेगमेंट जे लाइ हिकिड़ो आउटपुट आहे हर सेगमेंट जे लाइ हिकिड़ो आउटपुट आहे हिकिड़ो आउटपुट आहे त ही आउटपुट पहिरियों किथे वेंदो आहे इहो हिते वेंदो सर टॉप राइट यस सर this one on the right second here third here fourth here fifth here sixth here and seventh in the middle take now if output is 1 this will glow if this output is 1 this will glow black if this is 1 this fourth is 1 this will be black and if some output is 0 its corresponding segment will be white ठीक है what you will do you will design this driver IC we will design this driver IC with 4 inputs and 7 outputs ठीक है this 7 segment device you know 7 segment driver display driver you will design you will make its truth table and then from truth table you will get K-map and K-map मा पोइ छा थींदो you will make groups of 2s 4s and 8s and then you will get K-map expression boolean expression and finally you will implement using only NAND gates okay now I will no this is not this is not good leave it leave this ही छा थींदो F थींदो A
सी थींदो डी ही थींदो डी डी ऐं ही थींदो ई। हाणे सही आहे, ठीकु आहे। जी My computer is very slow. Okay, next. Okay, zero कीअं डिस्प्ले थींदो? सर वाइट का ज़ीरो कीअं डिस्प्ले थींदो? ज़ीरो डिस्प्ले कीअं थींदो? सेगमेंट जॾहिं लास्ट सेगमेंट सेगमेंट जॾहिं 0 तो सेगमेंट जी ज़ीरो हूंदी, सर बाक़ी सभु जॾहिं वन। जी 0 हूंदी तॾहिं। सही आहे, जी ज़ीरो हूंदी, बाक़ी सभु वन हूंदा। ऐं वन कीअं डिस्प्ले थींदो? जॾहिं ए ऐं बी जेको आहे 1 हूंदो, ॿिया सभु 0 हूंदा। ठीकु आहे। ऐं so you have understood now. Sania, how many inputs are there? How many inputs are there? सर Four 4 inputs. 4 inputs A B Four C inputs A B C D in Yes. capital, A B C D in capital, Yes. and small letters. What are they? Outputs are 7. They सर are आउटपुट ऑफ क्लॉक 7 8 outputs. डिजिट्स Okay. Now we will make the truth table. You need to display 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. But because inputs are 4, how many possible combinations are there? 16 sir. 16 combinations, 2 power 4. सही है? 8 कहीं चयो? Sania सर sir. मां चयो। अच्छा, सानिया चयो या उमे फरवा चयो? सर मां चयो। हाँ, सानिया 2 power 3 जेकॾहिं 3 इनपुट हूंदा त 2 power 3 त छा थींदो? 8। सर मां सिर्फ़ 2 मल्टीप्लाई 4 करे वियमि जल्दी में। न मल्टीप्लाई कोन कबो, ऐं तकड़ कम शैतान जो आहे। ओके सर। सही आहे। ओके, सो हाणे छा थींदो? 0 to 9 10 कॉम्बिनेशंस पाण इस्तेमाल कंदासीं। remaining 6 combinations 10 11 12 13 14 15 they are not relevant. ठीक है? ओके, ॾिसो ही सही आहे भला? 0 कीअं डिस्प्ले यस थींदो? सर। जॾहिं जी 0 हूंदो, बाक़ी सभु 1 हूंदा। माना ही सही है न? यस सर। तो 1 कीअं डिस्प्ले थींदो? भी सही है। A सही B है 1 सर. मतलब A B 1 and बाकी सब 2 A B D E F G. सिर्फ C ऐं G ऑफ आहिनि, सिर्फ C ऐं F ऑफ आहिनि, C ऐं F, C ऐं F, यस सर। C and F. सही है? अच्छा, पोइ सी डी एफ ऑफ हूंदा। E ऐं F ऑफ आहिनि 3 में, यस सर। 3 में E ऐं F ऑफ आहिनि 3 में, E and F they are off. सही है? ऐं 4 में ए बी एंड A D E ऑफ। थोरो डिस्कनेक्ट करियां स्क्रीन, तो ॾिसूं भला हिते ईअं करियूं। हाणे सही आहे?
आई थिंक ही सही है ना? यस सर। ही सही है। हाणे सम्झ में अचे पियो? यस सर हाणे इजी आहे। हाणे इजी है ना? 3 3 सही है। आई 4 तो 4 थियो। 5 कीअं थींदो? 5 थियो ऐं 6 7 8 9 ते रहंदो। सही है। 7 8 एंड 9 7 है ना? बाकी बचो 8 एंड 9 तो 8 सही है ऐं बाकी बचो 9 9 ईंदो हिते। सही है। ॾिसो सही है। सम्झ में अचे पियो? 9 जो एक्सप्रेशन सही है। यस 9 सर। जो एक्सप्रेशन 9 जो टाइप एंट्रीज 9 जो एंट्रीज ॾिसो ए बी सी डी ऑफ है। ॾिसो सी डी सर। 9 गलत है। यस सर गलत गलत है है। सर। ए बी सी जीरो थींदो। सी डी 0 थींदो। यस सर सी Yes, टी sir. 0 होगा। थींदो ऐं ई 1 थींदो। सही है। हाणे सही है। ऐं हाणे 8 सही कीअं आहे। थींदो? जॾहिं सभु हूंदा। सब 1 हूंदा न, माना ही भी गलत है। ही बि ग़लति आहे। ॾिसो एॾियूं ग़लतियूं। ऐं 7 ए बी न ए त ऑफ रहंदो न। यस सर जीरो थींदो। न ए 1 थींदो। अरे ए बी सी ऑफ सर ही भी थींदो। वन सी डी ई ऑफ थींदो। एफ बी वन थींदो। सर सिर्फ़ F1 थींदो F1 सिर्फ़ एफ बी वन थींदो। एफ ऑन थींदो। एफ ऑन थींदो। एफ ऑन थींदो ऐं ए बी ऑन यस थींदो। सर। ऐं 6 कीअं थींदो? सर एफ ए बी ऑन रहंदो न। सर ए जीरो सर थींदो। 6 में सर ए ऑफ 0 थींदो सर। ए बाक़ी वन। 6 में ए ए ऑफ जीरो। थींदो। ही त सभु ग़लति है। ॾिसो त सब सही। गलत हुआ सर। सब गलत है। सर 1 हाणे 6 ठीक 1 है। सही है सर। सही। यस सर। 1 सही हो। अच्छा बहरहाल हाणे सही है। 6 सही है। यस। जी मूंखे लगे थो न मूं हू ऑर्डर फॉलो करे छॾियो जेको पहिरीं लिखियल हो न। सेगमेंट्स जा नाला जेके मूं ॿिया खयां हुआ शायद। अच्छा तव्हां सेगमेंट्स डायल। हाँ इन करे ईअं थियो आहे शायद। अच्छा 5 में छा थींदो? ॾिसो 5 में सर ए ए ए सर डी ऑफ ए ऐं डी जीरो थींदा। ए डी ऑफ रहंदो। ए ऐं डी ऑफ रहंदो 6 यस में। सर जीरो। ओ 5 में ए जीरो ए ऐं डी। बी सी डी ए ऐं डी 0 थींदा। ए 0 थींदो ऐं
1 थींदो, ई बि 1 थींदो। यस सर 1 थींदा विया। ओके, हाणे 5 सही आहे ऐं 4 यस सही आहे। सर 4 में थींदो सी डी ऐं एफ 0। सर ए सी बी डी एफ ए गलत ऑन है। रहंदो, यस 1 ए सी 0 बी ऑन, सी 0, एफ 0। डी बि 0 यस सर डी बी 0 थियल आहे पहिरियां खां। डी ऐं एन एफ ई छा थींदो 1 ई 1 एफ 0। 1 एफ 0 जी 1। यस ठीकु आहे, ऐं 4 बि सही थी वियो, 3 बि सही थी वियो, 3 बि सही आहे न? डी ऐं ई न, नो सर गलत डी है। ऐं डी ऐं ई 0 ई थींदा, एफ 1 थींदो। सही आहे, यस सर ऐं 2 बी 0 थींदो, बी एंड ई बी ई ऐं बी ई 0 थींदो, एफ 1 सर ये डी ऑफ थी एफ विल बी 1। सही आहे भला? यस ठीकु आहे, यस सर 2 सही थी वियो, 1 त तव्हांखे ख़बर आहे सही हो। यस 1 सही है सर 1 सही आहे, हाँ 1 यस सही सर आहे, सही है। ठीकु आहे, 2 सही आहे, सही है हाणे 2 बि सही आहे, हाणे 3 बि सही आहे, हाणे 4 बि सही आहे, हाणे 5 बि सही आहे, ऐं 6 ऐं 7 ऐं 8 ऐं 9 सही आहे, सही आहे। हाणे पाण छा कंदासीं, जो ही जेको लास्ट आहे क्रॉस वो लगा क्रॉस आहिनि, ठीकु आहे, क्लियर। हाणे हिन में सभु ग़लति थी विया न पंहिंजियूं एंट्रीज़? सर रिकॉर्डिंग स्टार्ट कयो। रिकॉर्डिंग स्टार्ट कोन थी आहे अञा? थियल आहे सर। सर थिए पई अलाए पोइ छो पियो चवे, छो पई चवे ही थिए त पई। अच्छा, हाणे ही 1 ऐं 0 ऐं 1 ॿई सही आहिनि, ठीकु आहे, 0 ऐं 1 ॿई सही आहिनि, ऐं हाणे आउं इहे हिते रखां थो, 0 ऐं 1 सही थी विया, ऐं हाणे कॉपी करे पोइ हाणे पाण किथे वेंदासीं, 3 ते। सही आहे, ऐं हाणे 0 1 2 3 सही थी विया, हाणे पाण 4 ते वेंदासीं, फोर ते वियासीं, हाणे कॉपी ऐं पेस्ट कंदासीं हाणे 5। अच्छा, हाणे 0 to 5 सही थी विया। सर डायरेक्ट 9 ते छो नथा वञो? डायरेक्ट 9 ते कीअं वञा, एंट्रीज ग़लति थी वयूं हुयूं न, अच्छा ग़लति थी वयूं हुयूं। हाणे ही थी वियो 6 ताईं सभु सही थी वयूं, यस हाणे 7 ताईं, 7 में पाण रुगो 7 खे ठीकु कयो न, हाणे ही पुराणियूं त एंट्रीज हिन में ग़लति हुयूं न। अच्छा 7, हाणे ही 8, जी
हिन में रुगो 8 जी एंट्री सही आहे, मथियूं एंट्रीज़ ग़लति आहिनि। हाणे सही थी वियूं न, 8 ऐं फाइनली 9। हाणे ही 9 ऐं आख़िर में छा आहे 10 11 12 13 14 15 सही आहे। उहे सभु छा थी वेंदा क्रॉस, डोंट केयर छा थी वेंदा डोंट केयर सही आहे। हाणे ही तव्हांखे ट्रुथ टेबल मिली वई, इन में 4 इनपुट आहिनि ऐं 7 आउटपुट आहिनि। हाणे मूंखे ॿुधायो के मैप केतिरा ठहंदा? How many K-maps will you make? Aliza Gill. Yes, sir. How many K-maps will you make? सर अगर ट्रुथ टेबल एक है तो सर कैमएप भी तो एक ही बनेगा। अच्छा ठीक है। Anyone else? Uzair. उज़ैर बैठो है? लाइट को फहद बैठो है? फहद बैठो है? यस सर। फहद केतिरा सर K-map ठहंदा? बॉक्सेस था पूछो सर। जी सर चार आहिनि न असां वटि सर, ए बी ऐं सी डी, पोइ सर 8 ठही सघंदा। 8 K-map। अच्छा छो 8 K-map? के मैप त सर इहो पंहिंजो सर Sir, हुन में बॉक्सेस 7 ठाहींदासीं न पाण, रोज एंड Sir, कॉलम। 7 केर पियो चवे? Which girl is speaking? रीटा Sir, Rita, 7 रीता। Okay, why 7? Rita, Sir, output 7 and 9 लाए शायद। you are right. Surely 7. ठीक है Yes, ना? sir. शायद न, पक्का सा 7 है। Why 7? Sir, Because Sir, every K-map will give you one expression. Every K-map will give you one expression, and you need one expression for every output. You need one expression for every output, and for every output you will make one K-map. सही है? yes, sir. त हाणे हिकिड़ो K-map कहिड़ो ठहंदो? A जो सही है। हिकिड़ो K-map पाण B जो ठाहींदासीं। हिकिड़ो मैप कंहिंजो ठाहींदासीं? B जो। हिकिड़ो कंहिंजो? C जो। ऐं हिकिड़ो D जो, E जो ऐं F जो, एंड फाइनली G जो। सही है? For every output you will make one K-map. ठीक है? हाणे ही A जूं एंट्रीज़ आहिनि। सही है? मूं सब कॉलम मिटाए छॾिया आहिनि, सिर्फ़ हिकिड़ो कॉलम खयो आहे A जो। ठीक? सही है न? Yes, sir. हाणे be sure that after correction these entries are not correct. See, column A has changed, but I will explain you this thing. ठीक है? Look, all of them are ones except this one. This is 0. अच्छा, K-map केतिरो वॾो आहे ॿुधायो? K-map जी साइज छा आहे? What is the size of K-map? 4x4 4x4. Why? Sir, sir, 4 rows and 4 columns. Yes, No, 5. because Yes. because
because there were four variables. There were 4 variables. Input variables कितने हैं? 4. 4 sir. 4 हैं तमन्ना 16 combinations. ठीक है, माना 4x4. ठीक, समझे में आयो? Yes sir. हाणे पाण छा कंदासीं, जो for example assume that these entries are correct, then सिर्फ हिकिड़ो 0 है. इहो 0 किथे है? 0 1 0 0. Look. Second row and first No. column. Where? See, no. In the truth table. 0 1 0 0. At 0 the 1 0 0. Fourth है. 0 Yes, 1 0 0. Look, 0 1 0 0. ही ॾिसो हिते छा आहे? 0 1 ऐं हिते छा आहे? 0 0. 0 0. सही है. 0 1 0 0. A B C D 0 1 0 0. इन पोजीशन में छा आयो है? 0. 0. बाकी सब छह 1. अच्छा, डोंट केयर किथे है? 1 0 1 0 1 0 1 0. दिस इज 10. ही छा है? 10 है. 1 0 0. ही 11 है. ही 12 है. ही 13. ही 14. ही 15. They are don't care. They are don't care. हाणे हिन में ग्रुप्स कीअं ठहंदा? डोंट केयर वाले रिपीट किएगा. डोंट केयर किथे हूंदो आहे? 10 11 12 13 14 15 हिते आहे डोंट केयर. बाइनरी में 10 कीअं सर लिखबो 4 आहे? ग्रुप्स चाहिए. बाइनरी में 10 कीअं लिखबो आहे? 1 0 1 0 1 0 1 0. This is 10. 10. This is 11. 1 0 1 1. 12 किथे हूंदो आहे? 1 1 0 0 12. ही 13. ही 14 ऐं आख़िर में ही 15 आहे. ॾिसो 1 1 1 1. सही कोन्हे इहो? सही है कोन्हे? सर. सही कोन्हे न, हिनखे सम्झ में ई नथो अचे न. हुज़ैफा खे, हुज़ैफा ही 2 आहे, ही 3 आहे, 4 आहे ऐं 5 किथे आहे? सॉरी हुज़ैफा, ही 0 आहे, ही 1 आहे, ही 2 आहे, हू 3 आहे, ही 4 आहे ऐं ही 5 आहे ऐं ही 6 आहे, 7 आहे ऐं ही 10 आहे ऐं ही 8 आहे. न, ही 8 आहे सर 7 ऐं ही 9 आहे ऐं ही 11 आहे ऐं ही 15 आहे ऐं ही 14 आहे ऐं ही 12 आहे ऐं ही 13 आहे. ॾिसो 13 सर. हाणे सम्झ में आयो? जी सर. हिन में छा आहे? ॾिसो 10 11 12 13 14 15. 10 11 12 13 14 15. ही सभु छा आहिनि? डोंट केयर. ज़ीरो ते 1 आहे, 1 ते 1 आहे, 2 ते 1 आहे, 3 ते 1 आहे. ॾिसो ही सभु 1 आहिनि और ही 1 आहे. 4 ते 0 आहे, 4 ते 0 आहे. 0. पोइ छा आहे? 5 6 7 ते 1 आहे ऐं 8 9 ते बि 1 आहे.
होयो ॾिसो जी everyone understood यस no queries queries कोन्हनि आउं हिनखे ॿिए तरीक़े सां लिखां इक्वेशन इक्वेशन में लिखां हिनखे इक्वेशन में जी जी सर और ॾिसो इक्वेशन था ठाहियूं पाण ए इक्वेशन एडिटर है ना इक्वेशन एडिटर में a is equal to function छा लिखबो हुन में 1 2 3 4 ने 4 ते 0 है ना जी सॉरी 0 बताए ना में सो 0 comma 1 comma 2 comma 3 comma 5 comma 6 comma 7 comma 8 comma 9 8 comma 9 9 सही है ना ये थी विया पंहिंजा 1 ठीक है ये 1 थी विया ये भी लिखबो है सही है इनमें 4 मौजूद कोने माना 4 is 0 माना 4 is 0 हाँ 4 हिन में कोने ना माना 4 0 है दिस इज अनदर वे ऑफ राइटिंग ठीक है but I am not using this method huh I am using this one truth table then converting them to K-map सही है ही उहे पोजीशंस हैं जंहिंमें ही 1 है सही है अच्छा हाणे अचूं अॻियां ही मूं छा ठाहियो है ऑक्टेट ग्रुप ऑफ 8 octet ॾिसो ऑक्टेट में छा आहे हिते ही सब कॉलम सिलेक्ट थी विया बाक़ी छा बचो 2 रोज 2 रोज में छा आहे b is 0 so b complement ठीक है इहो समझ में अची वियो समझ में कोन आयो सर रोज न खणो सर ग्रुप ठाहे छॾियो रोज में सर असां ग्रुप ठाहे सघूं था न 4 ग्रुप ठाहे सघूं था न न 1 जो जेतिरा ग्रुप्स वणनि ठाहियो वॾे में वॾो ग्रुप ठाहिबो जेतिरो वॾो थी सघे सही है सर हाणे बाक़ी केतिरा 1 बचा आहिनि जेके हिन में इंक्लूडेड कोन्हनि 3 सर 3 हा हाणे उन्हनि खे छा करियूं सर सेंटर में ग्रुप ठाहियो ग्रुप ठाहियूं केतिरो घणनि जो ॾिसो ऑक्टेट ठाहे छॾियो मूं नाइस इन ऑक्टेट मां छा मिलंदो इन ऑक्टेट मां छा मिलंदो पाण खे सर 4 1 मिलंदा ऐं 4 नोट केयर न एक्सप्रेशन छा मिलंदो b and b complement न सी ॾिसो लिखियो पियो आहे सी सर C is 1
सर आपने कोई सेंड किया है? सही है, लीव इट, यू कैन स्टार्ट इट लेटर। ओके, हिन खे ॾिसो, तव्हांखे सम्झ में आयो? इग्नोर द क्विज। हेलो, यस सर। मुझे Yes, एक्सप्रेशन sir. ॾिसो न, हिन में सी ॾिसो 1 है, हिन सर में सी P 1 कीअं है। आयो? ॾिसो सी हिन ॿिनि कॉलम्स में ॾिसो न, ही जेको ग्रीन तव्हांजो है, ग्रीन ऑक्टेट, यस सर। green octet covers how many rows? 2 No, all the rows, 4 rows। all the 4 rows, rows. यस सर। all of them. So everything cancels out here in the rows. बाकी columns केतरा cover पियो करे? 2 करे पियो। 2 columns. What is Yes. common in these 2 columns? 1 No, C। C. यस सर। C is common. सही है? सही कौन है? सही है सर। Okay, next. So I have made one more octet. Why? Why did I make one more octet? Because there are also elements that we can go for। No, this one was left. So this one needs to be included also. He one Yes. रह जी भी हो ना. We need to include everyone. सही है? अच्छा, मुझे कंप्यूटर सुस्त है ना, मुझे कंप्यूटर सुस्त है। ओफ, हाँ, हाणे पाण छा कंदासीं, अॻियां हलंदासीं। त हिते हिन ऑक्टेट मां छा मिलंदो? पर्पल ऑक्टेट मां D कॉमन है। ॾिसो, D here, D here, the D is common। यस ठीक सर। है, the expression केड़ो मिलियो? B complement और C और D। But remember, the ही expression मूं हिन एंट्री मां कढियो आहे, ये एंट्रीज गलत आहिनि, ठीक है न? पर प्रोसीजर समझाइण लाइ this is enough, ठीक है? अच्छा, अचूं B, एक्सप्रेशन B। हाणे ॾिसो, इन में सभु 1 आहिनि एक्सेप्ट these 2 zeros। सही है? हिकिड़ो 0 5 ते आहे, ॿियो 0 6 ते आहे। यस सर। अच्छा, हाणे पाण ने मां छा कंदासीं? एक्सप्रेशन, you need to include Yes. all the ones, you need to include all the ones, but you need to make largest possible group, you need to make largest possible group। largest possible group ठाहियो आहे, ॾिसो पिंक में ठाहियो आहे, ऑक्टेट, पिंक में ऑक्टेट ठाहियो आहे न? यस सर। उन मां 6 एक्सप्रेशन, ones। हाँ, उन मां न ऑक्टेट 6 वंस कोन हूंदा आहिनि, 8 वंस। No, I mean there are 6 times 1 and then 2 not here। So don't care, we have considered them 1, ठीक है? We can consider them 1, we can consider them 0, whatever you like। हाणे हिन में पाण 1 करे छॾियो आहे इनखे, त हाणे छा थियो? ऑक्टेट ठहियो, ऑक्टेट ठहियो त इन मां एक्सप्रेशन कहिड़ो पियो मिले? B complement। Why B complement? Because B is 0। सही है? अच्छा, ग्रीन में छा है? ग्रीन कलर में छा है? ED। Quad, it is called a quad। ग्रीन कलर में this is Quad। group of, yeah, quad, group of 4।
त इन क्वाड में पाण खे छा मिलंदो? सी एंड डी। Yes. अच्छा अच्छा, बाक़ी छा बचो? ही वन रहिजी वियो आहे। Blue quad. हा, ही वन रहिजी वियो आहे न। टू इंक्लूड दिस वन, We made another quad. yeah, to include this one, I made Yes. this quad. हाणे Right. इन क्वाड मां छा मिलंदो? C complement D complement, because C and D both are 0. Both are zero, so it will be complement. ठीक। अच्छा अच्छा, C में ॾिसो, C में ही ॿ 0 आहिनि, and this is 0 here. Clear? This 0 is here, this 0 is here. And बाकी expression जे लाइ one octet in red color, another octet in One blue color, and another octet in green another color. deep. 3 octets. Yes. अच्छा, रेड मां छा पियो मिले? A. ब्लू मां छा पियो मिले? B. B. ऐं ग्रीन मां Complement. D complement. It will be zero. So everyone is clear? Sir. Sure? Yes, sir. Okay, this expression is for D. This 0 is here, this 0 is here, this 0 is here, this 0 is here. ठीक। हाणे पाणे ने मां छा कढंदासीं? Expression. Okay, it is cluttered. See, there is a quad in red color. Yes, sir. इहो क्वाड जेको आहे इन मां छा मिलंदो? हितां ॾिसो, B complement ऐं कॉलम मां छा मिलंदो? D complement. You get B complement from rows and you get D complement from columns, because D is 0 and in rows B is 0. ऐं पाण खे ग्रीन मां छा मिलंदो? ग्रीन मां Sir, B complement sir, B complement and C. and C. Yes, sir. ऐं ब्लू मां Sir, C and D And- complement. okay, and purple, sorry, this color, I have gone color blind, perhaps, you know. This Sir, is B and C okay, can this complement and D. this should be purple, but I'm not sure Okay. which color I have. It is B from the rows and from columns, C complement D. Complement and D. Yes, sir. ठीक है, त इहो एक्सप्रेशन ईअं मालूम कबा आहिनि। अच्छा, ई में here you have a 1, here you have a 1, here you have a 1, here you have a 1. And how to make groups? Okay, I have made 2 quads. पहिरियों क्वाड किथे आहे? Red man. Red color, B complement and D complement. And blue में C D complement. Three zeros, 4 0. सही है? In F. I have made one octet, and this octet gives you A. This quad gives you C complement D complement. This quad gives you B C complement. And this quad gives you B D complement. सही है? सही कौन है?
Is everyone clear here? Huh? Yes, sir. I have to include all the ones. I need to include all the ones. I have to cover everyone. And also I need to make as long as big group as possible. जेतिरो वॾो ठहंदो ओतिरो सुठो सवलो एक्सप्रेशन ठहंदो. फॉर एग्जांपल वॾे में वॾो ग्रुप हिन में कहिड़ो आहे? रेड आहे न, पिंक आहे न. ॾिसो Yes, sir. Octet. इन मां Yes, ऑक्टेट sir. मां छा मिलियो आहे? सिर्फ A. Yes, Quad sir. मां A. quad मां 2 variables. Sir, C complement and D complement. Okay, so in quad you have 2 variables. In octet you get only 1 variable. In pair you will get 3 variables. In pair you will get 3 variables. See, there is a pair here. This pair gives you 3 variables. Pair gives you 3 variables. Yeah. Okay, octet gives you 1 variable. Quad gives you 2 variables. Quad gives you 2 variables. Quad gives you 2 variables. Now finally G. 3 zeros and 4th zero. Acha. This is a quad. This is a quad. This is a quad. This is a quad. ये सही है? एक्सप्रेशन सही है यो? सही कौन है? Hello? Anyone? Are Yes, you there? sir. Okay. Yes, sir. Understood this one? Yes, sir. We got a chord and then we got the expression B and C complement. And this another quad. Yes, sir. C and D And complement. this is third quad. C. This is Fourth chord. fourth quad. And I have included all the ones now. Okay. Can you email me solution to this? Can you implement using NAND only? Huh? And you can send anytime. ठीक है? ठीक है? जी. So बाणे ताई email कंदा? Okay. Yes, Yes. sir. सर अच्छा, अपलोड पर कोन थींदी सर? अच्छा पर हाणे हीअं करियूं. अच्छा हीअं था करियूं न. ही एक्सप्रेशन सही कोन हूंदा छो त ही कॉलम सही कोन हुआ. ॾिसो ही एंट्री सही कोन हुयूं. ही एंट्री सही कोन हुयूं न. ही एंट्रीज त मूं जी हाणे सर. करेक्ट कयूं आहिनि. पोइ ही एंट्रीज तव्हां करेक्ट करे पोइ मूंखे एक्सप्रेशन करेक्ट करे पोइ उहे गेट्स में इम्प्लीमेंट करे मोकिलींदा. सही है? सर ट्राई कंदासीं सर. रुगो ट्राई कंदा, पक कोन ॾींदा मूंखे? मतलब सर अगर सही हूंदो त ठीकु आहे, न त सर पोइ असां ट्राई कयोसीं. हा हा कोशिशि त कंदा न त सुठो अचे जवाबु सही अचे. जी सर. त ही जेका टेबल आहे न ही सही आहे ऐं मथे जेके बि हुयूं सभु सही आहिनि. मूं करेक्ट करे छॾियूं आहिनि. पर हाणे हिननि में जेको आहे न उहो हिते एक्सप्रेशन जे लाइ इहे करेक्ट करणियूं आहिनि. ठीकु आहे? हाणे हिन मां जेको आहे न ए ओ ए हुयो ही कॉपी करे ए
ए कॉपी करे इते पेस्ट कबो यस सर। पेस्ट कबो ठीक है त हाणे हिन में 2 ज़ीरोस थी वेंदा न हिकिड़ो ज़ीरो किथे आहे 5 ते आहे ही त 1 थी वेंदो हिकिड़ो 5 ते 0 आहे ॿियो 6 ते 0 आहे ही 5 ते 0 आहे ऐं 6 ते 0 आहे so now all the expressions will change है ना expressions will change now this 0 is here and another 0 is here ठीक है सही है I will upload this lecture but you will find any errors सही है you need to understand the procedure clear procedure छा है सॼो डिजाइन जो प्रोसीजर छा है Sir, we will anyone make it. प्रोसीजर मूं ॿुधायो या कोन ॿुधायो ॿुधायो कॾहिं ॿुधायो कॾहिं हींअर पढ़ियो न सर पहिरीं ओ हिते फर्स्ट स्लाइड में पहिरीं ट्रुथ टेबल ठहंदी आहे first you need to understand the requirement and convert the requirement into truth table then from truth table you will convert you will get k maps how many Yes. k maps you will make how many k maps anyone Sir, जितना बने outputs in oh question. yes correctly one जी. k map for every output one k map for every output Yeah. and then after k maps next step cha hai For to rate. make groups of 2s 4s and 8s and you will start with making largest possible group and then you will get boolean expression from k map Yes, sir. and finally you will implement using logic gates logic gates Logic. this is the procedure of combinational logic design this is the procedure for combinational logic design so is this procedure clear Yes, sir. okay शोभा बैठी है जी सर हाँ शोभा को सवाल कोने सर लास्ट पॉइंट जेको आहे उहो मतलब कि इम्प्लीमेंट कीअं कंदासीं लैंड गेट्स में अच्छा नेम गेट्स में इंप्लीमेंट किए कंदासीं हलो ठीक है पोइ नेक्स्ट क्लास में आऊं तव्हांखे इहो सम्झाईंदुसि सही है अच्छा तव्हांखे फ्रेंड खां बि हेल्प वठो तव्हांखे फ्रेंड खां बि सलाह खां बि राय वठो खां बि थोरो हेल्प वठो ऐं पाण जेको आहे तव्हां ही सॼो मूंखे ठाहे सबमिट कराईंदा ऐं पोइ तव्हांखे सम्झ में न ईंदो तव्हां वरी तव्हांखे ॿुधाईंदुसि ठीकु आहे सर सही सर आहे न सुभाणे केसिताईं कराए सघूं था सुभाणे शाम केतिरी रात महिल जो। करायो राति जो करायो भला ठीकु आहे सर ठीक है जी सर आप ये वाला लेक्चर अपलोड कर देंगे? Of course, you know, I must tell you one thing. Okay, I must tell you one thing. Wait a moment. I disconnect this slide and I share with you my screen. Okay, can you see?
यस सर। अच्छा हाणे ॾिसो आउं किथे पियो वञा, आउं टीम्स में पियो वञा। टीम्स में डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स में ही टैब ॾिसो पिया मथे छा लिखियो पियो आहे? सर पोस्ट। हाँ पोस्ट में ॾिसो मुंहिंजो डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स जो क्लास पियो हले पियो। सर इहो जॾहिं ख़तम थींदो, आफ्टर फिनिशिंग दिस क्लास, after half an hour or so, this recording will be uploaded here. For example, I can show you my previous lecture पंहिंजो कॾहिं हो? Tuesday. ॾिसो Tuesday 16th ओके ही पुराणो आहे, ही 16th जून वारो आहे न। ॾिसो this is the lecture, it is uploaded. See, you can find 1 hour 6 minutes. You can click here to watch it. नहीं सर ये तो सही है, पर सर मैं कह रही हूँ आप स्लाइड्स अपलोड कर। Slides I have already uploaded previous slide, yesterday's. Today's slides I will upload after a moment. ओके सर। ठीक है, यस सर। after a moment I will upload. ओके Okay, but there might be mistakes in the entries, so you need to verify. सही है? सर ठीक है सर। Important thing is to understand the procedure and follow the procedure. यस सर। ठीक, and while making entries one may make some mistakes. ठीक है, but procedure should be understood, concepts should be understood. यस सर। Okay, thank you, bye. I will download your attendance. सर 27 उज़ैर की डे छॾियो, अटेंडेंस उनजी लाइट कोन हुई। त उज़ैर मूंखे पोइ ईमेल करे छॾे न, लेक्चर खे ॾिसी मूंखे पोइ ईमेल करे छॾे, या हीअं करियो असाइनमेंट ठाहे जेका मूं चई आहे न, असाइनमेंट मूंखे जमा कराए छॾे, आउं अटेंडेंस ॾेई छॾींदुसि। सर 3-2 के भी ॾिजो, सर जी नानी जी डेथ थी वई। Okay, tell her that her nani cannot come back, but if she submits assignment, I will give her attendance. ओके सर। Okay, जी। anyone else? Sir, may we leave the quiz? Yeah, leave it. You will submit it as an assignment. You will submit the assignment. You will make all the expressions, and you will make logic circuit using only NAND gate. सर पहिरियां असां ट्रुथ टेबल ठाहींदासीं न सर, पोइ उनखे कार्नक मैप में मतलब सॉल्व कंदासीं फर्दर। हा ॾिसो ट्रुथ टेबल त मूं ठाहे छॾी आहे तव्हांजे लाइ। ॾिसो न हींअर सॼी पाण सही करे छॾी आहे, पर पोइ उन्हनि खे वरी पाण खे कंहिं मैप्स में विझणो आहे हाणे। ठीक है, कंहिं मैप्स में करेक्टली विझणो आहे, उन में ग़लती न हुजे, करेक्टली विझी पोइ वरी एक्सप्रेशन ठाहिणो आहे। सर पोइ एक्सप्रेशन तव्हां ॾिनो था हुन में असाइनमेंट ये जेके न ही जेके मूं एक्सप्रेशन ॾिना आहिनि न जी, ॾिसो इहे ग़लति थी विया न, छो त मूं एंट्रीज ग़लति करे छॾियूं हुयूं न शुरू में ई। माने इनखे सर असां सही करे पोइ सर असां वरी सॼो हा सही करे एक्सप्रेशन सही कढी पोइ तव्हां छा कंदा, तव्हां लॉजिक गेट्स सां इम्प्लीमेंट कंदा, नैंड सां। सही है सर। ठीक है, मूं छा कयो हो, शुरू में जेके एंट्री कयूं हुयूं उन में ग़लती थी वई हुई, त इन करे मुंहिंजा जेके एक्सप्रेशन निकिता आहिनि उहे ग़लति आहिनि, तव्हां उनखे करेक्ट कंदा। सही है, तरीक़ो मूं तव्हांखे सम्झाए छॾियो आहे, पर हाणे यू नीड टू डू प्रैक्टिस। इफ यू डोंट डू प्रैक्टिस you will not understand, you will forget. Yes सर जो आप क्विज दिया है वो बेशक ना करें। yeah,
leave it, ignore it. Okay, Sir, Now this is your assignment. ठीक है sir. sir, Okay, yes. सर हर आउटपुट के लिए मतलब A B C D E F G जितने भी आउटपुट हैं सर उन सब के लिए एक्सप्रेशंस भी और हर एक के लिए काइंड ऑफ मैप भी. Yeah, and logic circuit also लॉजिक सर्किट आल्सो. यस सर. using एक्सप्रेशंस NAND होंगे तो gates. लॉजिक सर्किट. यस सर, यूजिंग नैंड गेट्स. ठीक है? So Okay, that so that you become experts at design. You should do all these steps. You should start from the first step to the last step and understand it completely. If you complete this assignment, you will become confident. If you do yourself, you will become confident. ठीक है? सही है? No questions. We may leave. अल्लाह हाफिज़ sir. Okay, खुदा हाफिज.